ॾेई तोड़े परॾेही मार्केटनि में सोन जी क़ीमतनि में वाध थियण खां पोइ छाछरो में सोना ज़ेवर गिरवी रखे व्याज वसूल कंदड़ माफ़ियाउनि गिरवी रखियल ज़ेवर वापसि ॾियणु बंदि करे छॾिया आहिनि। इन सिलसिले में व्याज मुतासिरनि जो एहतिजाज करणु पिणु महमूल बणिजी वियो आहे। छाछरो जे ॻोठु धुने जे ढाणी जे ॻोठाणे प्रेस क्लब पहुची दाहूं कयूं। मुतासिर ॻोठाणे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ज़ेवर लाखियल हुआ नवल सेठ नवल वटि ऐं हुन वटि वियो त मां हिसाबु करायो। हुन मूं चयोमांसि तूं पंहिंजो व्याज सूदो हिसाबु वठी मुंहिंजा ज़ेवर ॾे। हुन धिका ॾेई मूंखे दुकान हलाए छॾियो। चई हिन को ज़ेवर आहे तोखे जीअं वटि वञिणो हुजे वञु, SP वटि वञे कीअं वटि। मुंहिंजो SP साहिब सां उदास आहे। असां ॿुधो आहे त SP फिदा हुसैन साहिबु ऐं असांजे SSP थरपारकर हसन मेयर सां गुज़ारिश आहे त असांखे हिन व्याज खोलण खां ऐं भत्ता खोलण खां असांजा ज़ेवर वठाई असांखे फ़राइम तरफ़ करे। असां ग़रीब माण्हू हिन लॉकडाउन मां मज़दूरी करे पंहिंजे बचा पालण में बि पूरा आहियूं, पर हिननि असांखां व्याज खोलण ऐं नाजाइज़ी असां सां करे रहिया आहिनि। हुन वधीक चयो त बाअसर व्याजखोर धिका ॾेई दुकान खां ॿाहिरि कढी छॾियो आहे। हुन SSP थरपारकर ऐं ॿियनि वसवारनि खे मामले जो नोटिस वठे साणुसि इंसाफ़ करण जी अपील कई आहे। मुमताज़ रामो, सिंध TV न्यूज़, छाछरो।